साईं में हीअ कहाणी आहे सोनपरी बाताल देव ऐं हिकु सौदागर जे पुट जी। हीअ कहाणी वॾी मज़ेदार आहे। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो सड़े जाथे बाहि भरे। हिकिड़ो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर की ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। उनजी बादशाही जेकी हुई जा वसंदड़ बादशाही हुई। वॾो अवाम इख़लाक़ अदब हुयो उन बादशाहीअ में, ऐं नंढे वॾे जो एतिराम हुयो। बादशाह जी ख़ुशहाल बादशाही हुजे। उन बादशाहीअ में हिकु सौदागर रहंदो हुयो। सौदागर खे हिकु ज़ाल ऐं हिकु पुटु हुयो। पोइ सौदागर पंहिंजे हिसाब सां दुनिया जा ॿेड़ा भरे ऐं दरिया जे मतिलबु त कंधनि ते बस्तर गाहनि ते ॿेड़ा भरे दुनिया जा ऐं दरियानि जे ज़रिए सैर सफ़रनि जे हिसाब सां सौदा वापार थींदा हुया अॻे ज़माने में। सो इन सौदा वापार करणु निकिरी वेंदो हुयो। 6-12 महीननि खां पोइ सौदागर पंहिंजे हिसाब सां मोटी ईंदो हो। सो इहो हिननि जो वक़्तु हलंदो हो। सो इहो बादशाहीअ जो रूह ऐं रवाज़ हुयो। कुदरत मुंहिंजे अलाह जी सौदागर जो पुटु जेको हुयो सो उहो पढ़ंदो हुयो, छो त उन बादशाहीअ में स्कूल मदरसा बादशाह ठाराए छॾिया। चवंदो हो त इल्म खां सवाइ कुझु बि न आहे। जेको इल्मु मतिलबु त पाढ़ाईंदो ऐं पाढ़ींदो सो उन खां सवाइ ॿियो कुझु बि रोशनी न आहे। इल्म जी चवंदा आहिनि त 4हीं ऐं 3 अख आहे। सो बादशाह ॾाढो ख़ुशहाल रहे पियो। ऐं बादशाह जो हिकु उसूल हूंदो हुयो। बादशाह जो उसूल इहो हूंदो हुयो त हर रोज़ु शाम जो पंहिंजे बादशाहीअ में दरबार में पंहिंजे में घुराए माण्हू अवाम ऐं वॾा वॾा सुठा अकुलमंद आलम उन्हनि माण्हुनि जे वाता के किसा ऐं कहाणियूं ॿुधंदो हुयो। किसा ऐं कहाणियूं ॿुधी पंहिंजे हिसाब सां दिमाग़ी तौर ते हू चवंदो हो त वाक़ई बि इहा ॻाल्हि सही आहे या हीअ थिए थो, छा हले थो, छा चले थो। इहो किसनि जे ज़रिए ऐं छा इंसाफ़ आहे, सॼी इहा मालूमात कंहिं कचहरी ऐं कहाणियुनि में ख़बर पवंदी। छो त हाणे अॼुकल्ह जो दौरु आहे। सो मोबाइल हर कंहिंखे हथ में आहे। सो कचहरियूं ऐं किसा ऐं वॾनि जो को चवणु अदब वग़ैरह सभु कुझु कोन्हे को। सो अॻे ज़माने में अदब सभु कुझु हुयो। सो हीउ बादशाह हर रोज़ु शाम जो किसा खणाईंदो हुयो कंहिं आलमनि खां, कंहिं अकुलमंदनि माण्हुनि खां। उहे किसा खणी बादशाह खे ॿुधाईंदा हुया ऐं बादशाह उहा किसा ॿुधी ऐं उन ॻाल्हि खे येस कंदो हुयो। ऐं सौदागर जो पुटु बि पढ़ण ॾांहुं जॾहिं बि मोटंदो हुयो उन बादशाह जे दरबार में अची वेहंदो हुयो ऐं उहे किसा ऐं कहाणियूं ॿुधंदो हुयो। कुदरत मुंहिंजे अलाह जी हिकु ॼाड़े बादशाह जी बादशाही में हिकु अलाह लोग फ़क़ीर आयो दरबार में। बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, मूं ॿुधो आहे त तूं किसा ऐं कहाणियूं माण्हुनि खां खणाए ऐं ॿुधंदो आहे ऐं उन्हनि जो कुझु न कुझु ॻाल्हि खे मुतमिन ऐं पंहिंजे हिसाब सां अकुल मां उहा ॻाल्हि येस जा न जो जवाबु ॾींदो आहे। बादशाह जो हा, इहा ॻाल्हि सची आहे। फ़क़ीर चवणु लॻो त मां हिकु तोखे किसो थो ॿुधायां ऐं उहो क़ाबिल यकीन आहे। जे यकीन तोखे न पए बादशाह त उहा ॻाल्हि कजांइ। तूं पहिरियां किसो ॿुधी उनजी हा न जो जवाबु मूंखे ॾिजांइ। अगरि जे तूं उन हिसाब सां ॿुधंदे त कहाणी आहे। जे तूं कॾहिं हक़ीक़त जे हिसाब सां ॿुधंदे त उहा हक़ीक़त बि आहे। बादशाह चयो त मूंखे ॿुधाए, मां किसो ॿुधण थो चाहियां। अदा बादशाह खे फ़क़ीर किसो खणी पियो ॿुधाए। बादशाह सलामत, कंहिं वक़्त में जेका परी लोग मां हिकु बादशाह हिन मुल्क ते ईंदो हुयो ऐं हिन समुंड जो उहो बादशाह हुयो। उन समुंड जे मथां हुकूमत कंदो हुयो। छो त परी लोक जा माण्हू समुंड जे मथां सैर सफ़र करे दुनिया में ईंदा आहिनि। सो उहो परी लोक मां आयो उहो बादशाह हिते सैर सफ़र ऐं उन समुंड जे मथां हुनजो कोज़ो हूंदो हुयो। पोइ उन समुंड ते पंहिंजी बादशाही ऐं हुकूमत हलंदी हुनजी। उनजी हिकु शहज़ादी हुई जंहिंजो नालो सोनपरी हुयो। सो सोनपरी एतिरी त ख़ूबसूरत हुई, अगरि जेको इंसानु ॾिसंदो त इंसानु हुनजी हुस्न जी झलकार न पचाए सघंदो, उहो यकदमि बेहोश थी वेंदो। हुनजो एतिरो त हुस्न आहे। सो परी लोक वारा जेका आहिनि सो उहे हुस्न खे ॼाणनि था, सुञाणनि था। छो त आहे परनि में हुस्न। सो हुनजो हुस्न को इंसानी सूरत हाल में कोन पचाए सघंदो उनजो ताब। सो बाक़ी हुस्न जी हुनजी हाक वॾी आहे। सो उहा पंहिंजे हिसाब सां सुहिणी ऐं तमामु घणी 70 सहेलीअ सां गॾु उन समुंड जी पंहिंजे पीउ जी बादशाही में उहा सैर सफ़र ते निकिरी पई। हकिलंदी होकांदी घुमंदी फिरंदी। हिकु देव बाताल देव उन देवनि जो सरदार हुजे। उहो बि उन समुंड जे ज़रिए सैर सफ़र कंदो अचे पियो। उनजी नज़र पइजी वई सोनपरीअ ते। उहो पंहिंजे दिलो दिलि में हुनखे चाहिणु लॻो ऐं हुन ते आशिक़ु थी पियो। बाताल देव अची उन बाताल देव हिन खे ॾिठो। हुनजे पेरनि हेठां ज़मीन खिसकी वई ऐं हू बि पंहिंजे हिसाब सां
बदशिगिलियो हुयो, पर हू चयो ईअं पियो त हुसून आहे त इन शहज़ादीअ वटां। सो पंहिंजे हिसाब सां देव हिन ते मस्तु थी पियो। हूअ जेकी हुई सोनपरी पंहिंजे 70 सहेलियुनि सां गॾु घुमंदी फिरंदी वरी पंहिंजे परीलोक में मोटी वई। अदा हो बि पंहिंजे हिसाब सां तंहिं वक़्त जो देवनि जो सरदार हुयो। सो बाताल देव आयो पंहिंजे मुल्क ते मोटी, सॼी तेर पितर ॻाल्हि करे ॿुधाई त मां फलाणे बादशाह मतिलबु त सुल्तान जी धीउ सम्झी त सोनपरी ॾिसी आयो आहियां। सो मूंखे शादी करणी आहे इन सां। सो हाणे कुझु न कुझु मूंखे मदद खपे। तंहिं वक़्त जो हू बादशाह हुयो उन्हनि देवनि खां जे मदद घुरणु लॻो ॿियनि बादशाहनि खां त मूंखे हीअ सपोर्ट खपे। सो मां इन जी धीउ ते आशिक़ु आहियां। सो मां इन खां शादी कंदुमि। अदा बाताल देव खे पंहिंजनि देवनि हिननि खे पंहिंजी दिलदारी ॾिनी, हिमत ॾिनी ऐं हौसलो ॾिनो त असां तोसां गॾु आहियूं, तूं भली कुझु बि करे सघीं थो। अदा हू देवनि जो सरदार हुयो ऐं हू बेरहम ऐं बेअदब हुयो। सो हुनखे कंहिं बि शइ जी कमी न हुई। इहा हक़ बादशाह खे बि ख़बर हुई ऐं सोनपरीअ खे बि ख़बर हुई, पर उन परीलोक में सॼे माण्हुनि खे मतिलबु उन बादशाहीअ में जेका बि हुया उन्हनि खे ख़बर हुई त हेतिरो ख़तरनाक बाताल देव आहे। अदा जॾहिं बाताल देव पंहिंजे हिसाब सां संगत खां मोकिलाए सिधो सो परीलोक में वियो त सोनपरीअ जो संग वठणु पंहिंजे उन जे पीउ खां। सिधो सो जॾहिं परीलोक में ख़बर पई उते हिकु पहिरेदार बीठा हूंदा न, परे खां हिन बाताल देव खे ॾिननि। उन महिल ई भॻा विया वञी बादशाह खे ॻाल्हि कनि असांजी बादशाही में बाताल देव आयो आहे। बादशाह सिंह तख़्त तां उथी बीठो त बाताल देव जो वॾो नालो हुयो। हू देवनि जो देव सरदार हुयो। सो पंहिंजे हिसाब सां वॾी ताक़त ऐं उरूज ते हुयो। बादशाह चयो त भला हाणे इहो जो अची वियो, ज़रूरु इन जो को न को कमु आहे या कुझु बि आहे। ॿियनि खे चई बाबा केर बि इन खे हकल हुकर न करे, छो त इहो पंहिंजे हिसाब सां वॾो ताक़तवर आहे। जे कंहिं बि हिन सां कगलाई कई सो उहो पंहिंजो ज़िम्मेवार पाण हूंदो। सो मुंहिंजी बादशाही में आयो आहे, मुंहिंजी अमुन सां अचे। सो जेकी बि ॻाल्हि हुजे सो मां पंहिंजे प्यार मुहबत सां हिन खे सम्झाईंदुसि, बाक़ी जहिड़ो न आहे कहिड़ो। छो त बादशाह ॼाणे पियो त हीउ बाताल देव वॾो ताक़तवर आहे, इहो जे चाहे त कुझु बि करे सघे थो। अदा बादशाह जे बादशाही में अॼु दरबार में पुॻो। बादशाह हिन खे ॾिठो, बादशाह खे हिन ॾिठो। बादशाह से हाली हवाले हिन सां थियो त ॾे हाल हवाल बाताल देव, अॼु वॾा क़दम करे असांजी बादशाही में तूं अॼु कीअं पुॻो आहीं। एतिरे में चवणु लॻुसि त मूंखे तुंहिंजी सोनपरी पसंदि अची वई आहे धीउ, सो उन खे मूंसां शादी कराए। अदा बादशाह खे त ख़बर हुई ही बदशिगिलियो, हेड़ा हिन जा सिंग वॾा, हिकु ॻाढ़े रंग जो कलर जो। सो पंहिंजे हिसाब सां बदशिगिले इन खे पंहिंजी हेॾी ख़ूबसूरत हसीन धीउ हिन देव खे मां कीअं ॾियां। अदा पंहिंजे हिसाब सां उन बादशाह चयुसि ईअं नथो थी सघे, कॾहिं बि मां पंहिंजे धीउ सोनपरी जो संग तो बाताल देव खे कॾहिं बि न ॾींदुसि। भली चाहे कुझु बि थी पए, मुंहिंजी जान तूं खणी मारे छॾ मूंखे। सो भली मुंहिंजो अवाम तबाह करे छॾ, कुझु बि तूं करे सघे छो त तूं ताक़तवर आहीं, पर मां पंहिंजी धीउ सोनपरी जो संग तोखे कॾहिं बि न ॾींदुमि। अदा बाताल देव खे जॾहिं न कर जो मतिलबु त जंहिं जॻह ते चए पियो त को मूंखे न करे न कर वारो जवाबु मिलियुसि। हिन खे ॾाढी कावड़ ऐं जज़्बो आयो, पर हिक ॿिए सां ॾंद चका ॾिननि। हीअ चवणु लॻो त तुंहिंजी धीउ जे राज़ मां ॾींदे त मां ॾाढ मां बि खणी वेंदुसि, छो त मुंहिंजी ताक़त जी तोखे ख़बर आहे। बादशाह खे चवणु लॻो सो कुझु बि थी पए। बादशाह चयो त कुझु बि थी पए, पर मां पंहिंजी धीउ जो संग या पंहिंजी धीउ तोखे कोन ॾींदुमि। तूं अहिड़ो शिगिल जो आहे, तूं हीअं ई हीअं हिन जी ॾाढी बुराई कयईं। हीअ बाताल देव खे ॾाढो गुस्सो आयो। पंहिंजे हिसाब सां हिकु नौकर खे भरे मुक हईं, सो उहो वञी ज़मीन सां किरियो। अदा हिन जे नौकर हिकिड़े खे मारियूं ऐं बाताल देव पंहिंजे हिसाब सां पोयां पेर कया ऐं इहो वेंदो रहियो, हिन खे चैलेंज बेलेंज ॾेयूं। अदा हाणे बादशाह त पंहिंजे हिसाब सां पेरा वधाए छॾिया। कुझु ॿियनि बादशाहनि सां परीलोक में जेका बि हुया हुन जा हमसफ़र उन्हनि सां सलाह कई। सॼो तेर पेतर चइबा मूंखे मदद खपे। सो बाताल देव कुझु बि करे सघे थो, हुनजी ज़ुल्म जी तव्हांखे ख़बर आहे। अदा सभु को हिन खे ॼाणे सुञाणे पियो त हीउ केतिरो ख़तरनाक आहे। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां सॼे अवाम खे चयो त बाबा इहा पर ख़बर सोनपरीअ खे न पवे, छो त इहा जेकॾहिं ख़बर ॿुधंदी सो इहा मायूस थी वेंदी। इन चहिरो मां मायूस नथो ॾिसणु चाहियां। सो कुझु बि थी पए सो इहा ख़बर उन खे न पए, बाक़ी जेकी ॻाल्हि आहे सो राज़ी रहे, बाक़ी पंहिंजे हिसाब सां मां पेरो वधायां थो। अदा बादशाह
परी लोग जे पेरों वधाए छॾियो पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां जीअं बाताल देव को हमिलो न करे असां ते सो कुझु बि करे सघे थो छो त हू देव हुयो देवनि जो देव सरदार हुयो सो हुन मां ख़तरो त हुननि खे महसूसु अॻे थिए पियो। बहरहाल हुननि सोनपरीअ खे न ॿुधायो त को हीअ मसइले मां हेतिरी ॻाल्हि आहे। अदा सोनपरीअ खे हिकु प्यारी दोस्त हुई उन परनि जी सरदार हुई उहा बि मतिलबु त ॿिए मुल्क ॾांहुं आई हुजे चकर ते सो उहा बि चवणु लॻी सोनपरीअ खे त हलूं पंहिंजे पीउ जी दुनिया ऐं समुंड जो ॿुधूं था बादशाह हुआ सो समुंड में छा छा हले चले थो। हुन चयो त वाक़ई बि समुंड में ॿेड़ा वग़ैरह हेॾां होॾां हलनि चलनि था पिया दुनिया जी सिस्टम आहे अवाम आहे इंसान पिया था घुमनि सो समुंड में सभु कुझु आहे पर दुनिया में त ख़बर अथव त हिते देव परियूं कंहिं वक़्त जा ईंदा न घुमण सो इंसान खे न चाहिनि त नथा ॾेखारे सघनि जे ॾेखारनि त पंहिंजो पाण त ॾेखारे बि सघनि था। सो बहरहाल इन हिसाब सां हिननि जो चरखो हले पियो। अदा हुनखे सोनपरी खे ख़बर कोन्हे पंहिंजी सहेलीअ खे वठी ऐं कुझु सहेलियूं पाण सां साण खणी ऐं उहा निकिरी पई दुनिया में। अदा पंहिंजे हिसाब सां उन समुंड जो सैर सफ़र कनि पिया वेठी बाताल देव बि इन सोच वीचारे में हुयो त हाणे सोनपरीअ खे पंहिंजे कंट्रोल में कीअं आणियां इन खे कीअं हितां मतिलबु त परेलोक मां खणी अचां। अदा ई पंहिंजे सोच वीचारे वेठो हो त हिकु उनजो ख़ासि माण्हू बाताल देव जो अची बाताल देव ते पुॻो त सोनपरी पंहिंजे हिसाब सां समुंड में सैर सफ़र करणु आया पर को बि चौकीदार जा पहिरेदार बि कोन अथसि। अदा बाताल देव खे मतिलबु त बाताल देव खे इहा ख़बर पइजी वई उन महिल टप ॾे उथियो हू होॾे रवानो थियो ऐं पोयां वञी कीअं बानीअ वञी ॿुधायो बादशाह खे बाताल देव मतिलबु परीलोक जे बादशाह खे ॿुधायो त तुंहिंजी मतिलबु त सोनपरी हिन सहेलियुनि सां गॾु धरती लोक ते वई आहे ऐं समुंड जो सैर सफ़र करणु वई आहे। अदा जॾहिं बादशाह खे ख़बर पई त बादशाह चयो त भणा हीउ छा थियो। अदा उन महिल बादशाह बि पंहिंजे हिसाब सां तयारी कई त वारो कयो इन खे पहिरों जो न कुझु कयो बचायो इन बाताल देव खां। अदा एतिरे में बाताल देव वञी परीअ जे आॾो पुॻो परीअ खे चयईं त मां तोते आशिक़ु आहियां सो तोसां शादी करणु थो चाहियां। सोनपरी सफ़ा हिन ते नाराज़ थी वई पंहिंजी शिगिल ॾिठी अथई हेड़ा तेड़ा मां तोसां कीअं शादी कंदमि। अदा एतिरे में बाताल देव खे अॻे गुस्सो घणो हुयो छो त हुन पीउ सां हुननि जा चैलेंज करे आयो उन महिल जादू जे ज़ोर ते हुनखे पंहिंजे कंट्रोल में वस में कयूं बाताल देव खयूं हुत तो वञाई। अदा जॾहिं बादशाह जा सिपाही सालार सभु कुझु पुॻा अची ॿियनि परनि खां पुछा कनि त काॾे वई सोनपरी चयुनि त हीअं बाताल देव आयो सो उनखे खणी अॻुवाह करियो। अदा हाणे अॻुवाह करियो बाताल देव जी अची जाचा हाली ते बादशाह खे ख़बर पई त सोनपरी बाताल देव जे कोज़े में अची वई। अदा हू त ॾाढो ॾुखियारो थियो त भणा वॾो कमु थी वियो हाणे छा थिए। अदा पंहिंजे हिसाब सां सिपाही सालारनि सभिनि खे चयईं त वारो कयो इन जी जाचा कयो त कहिड़े मुल्क में हिन खे हमिलो करे बि सोनपरी वापसि करणी आहे कहिड़ी बि हालत में। अदा हिननि खे को बि अतो पतो न पियो सो पंहिंजे हिसाब सां बाताल देव खणी कीअं गुफ़ा में वञी रहणु लॻो उनखे पंहिंजे हिसाब सां वस में त हूअ परी हुनजे बि कोन हुई छो त हू सिर्फ़ु जादूअ जे ज़ोर ते बती मतिलबु त बंदी बणाए ऐं पाण वटि रखियो हुयसि रुॻो ईअं चवे पियो त मूंसां शादी कर हीअ दुनिया सॼी मां तुंहिंजे हवाले करे छॾींदुमि तूं हिन दुनिया जी सरदार हूंदी आहे। पर हूअ चए पई त तूं बदशिकिले खां सवाइ त मां मरी वञा बाक़ी तोसां शादी न कंदमि। हीअ तारीख़ हिन खे चेड़ाईंदो हुयो चवंदो हुयो पर हूअ बहरहाल हिन जे के बि एंटर में न पई अचे छो त हिन जो जादू परीअ ते न पियो हली सघे को इंसानु हुजे त उनखे वस में करे सघे हा। देव मजबूर हुयो ऐं हिन ते आशिक़ु बि हुयो। अची पंहिंजे हिसाब सां कंहिं गुफ़ा में रहियल हुया सो फ़क़ीर इहो ॻाल्हि खणी बादशाह खे ॿुधाए पियो त मां उन पाशाईअ जी गुफ़ा खां गुज़र थियुमि सो हिननि जी मां सॼी तेर पितर हक़ीक़त इहा ॿुधी एतिरे मां इहा ई कहाणी आहे सो फलाणे मुल्क में फलाणे टेम आहे फलाणो मतिलबु त जबल आहे उन जबल जी गार में मतिलबु त हीउ मतिलबु त बाताल देव ऐं सोनपरीअ खे लिकायूं वेठो आहे। इहा जेकॾहिं बादशाह सलामत तूं हक़ीक़त सम्झे या कहाणी सम्झे सो मूं इहा तव्हांखे तोखे ॿुधाई आहे वधीक तूं हा न जी वणंदी ॾे बादशाह खे चवणु लॻो। बादशाह चवणु लॻो त शायदि न क़ाबिले यकीन आहे मूंखे त अञा यकीन बि नथो अचे त शायदि ईअं बि थी सघे थो को परी लोग मां परी खे खणी हिते जी दुनिया में रखी सघे थो कंहिं गुफ़ा में ईअं नथो थी सघे सो मूंखे यकीन नथो अचे। बादशाह चयुसि फ़क़ीर चवणु लॻो त इहा भली यकीन करे न करे तुंहिंजी मर्ज़ी बाक़ी कहाणी इहा आहे। अदा फ़क़ीर कहाणी ॿुधायूं पंहिंजी राह सां रवानो थी पियो। उते हिकु सौदागर जो पुटु वेठो हुजे जेको पढ़णु स्कूल वेंदो हुयो उहो बि अॼु जवान हुजे उनखे ॻाल्हि इहा ज़हन में फिट थी वई। हेतिरे कहाणियूं बादशाह जे बादशाह में हर रोज़ु का न का नई कहाणी ॿुधंदो नओं अकुलु नओं हिसाबु हूंदो हुयो।
जॾहिं हिन बाताल देव ऐं सोनपरीअ जी कहाणी ॿुधी हिन खे यकीन ऐं क़ाबिल यकीन थियो त इहा वाक़ई बि हिन फ़क़ीर जी ॻाल्हि सची हूंदी। इन मतिलबु त थियो हूंदो। हाणे कहिड़ी बि हालत में इन बाताल देव जी मूंखे ख़बर पई आहे इहा परी छो न मां आज़ादु करायां। अदा हिन पंहिंजे हिसाब सां सौदागर जे पुट इहो इरादो करे छॾियो पंहिंजे हिसाब सां। हाणे चए पियो त कहिड़े तरीक़े सां ऐं कीअं थिए मसइलो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां हर रोज़ु बाज़ार मां वेंदो हुयो। सो उन गुज़र थींदो हुयो त पढ़ी मोटंदो हुयो त घरों पढ़ण वारे ॿार खे कुझु न कुझु मालिक 5 रुपया 10 रुपया जेका पैसा टका तंहिं वक़्त में ॾींदा त माना शे शिगुल खाजाए। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां बाताल देव जी तयारी पियो करे। कंहिं महिल तलवार किथां ख़रीद करे पियो, किथां वरी को अहिड़ी शइ ख़रीद करे पियो जेकी का सफ़र में कमु अचे। सो हीअ पंहिंजे हिसाब सां होरियां सामान गॾु करणु चालू कयो। हर रोज़ु पीउ सां मिले, माउ सां मिले, चवणु लॻो त मूंखे हीअ पैसा ज़रूरत आहिनि। सो कुझु किताब कोन्हनि जा पेन कोन्हे वग़ैरह हेॾां होॾां को न को बहानो करे अची बाज़ार मां उहा शइ ख़रीद करे वरी रखंदो वञे पियो। त हीअ सोचे पियो त मूंखे कहिड़ी कहिड़ी शइ मुसाफ़िरीअ में कमु पई अचे। अदा कहाणियुनि में हू ॿुधंदो हुयो त मुसाफ़िरी जूं त कहाणियूं काफ़ी सारियूं हुन ॿुधियूं हुयूं। सो हिन पंहिंजे हिसाब सां कुझु अहिड़ो सामान खयूं जेको अॻिते दिमाग़ हिन खे पंहिंजे हिसाब सां अकुलो हर कंहिंखे दिमाग़ त पंहिंजो आहे। सो हिन खे पंहिंजे हिसाब सां दिमाग़ हुयो। हिन पंहिंजे हिसाब सां सामान गॾु करे ऐं पंहिंजे पीउ माउ खां मोकिलाए रवानो थी पियो। चवणु लॻो त मुंहिंजे दोस्तनि जी कुझु दावत आहे। सो कुझु विथीर कान ॿिए भाषे में। सो मां ओॾे थो वञा ऐं कुझु मूंसां संगती बि पंहिंजा गॾु न। सो उन्हनि सां गॾु मां हिन हिसाब सां वञा थो। हू बि चवनि पिया हाणे पुटु सां जवान थी वियो आहे सो भली वञी सघे थो। अदा हिन खे संगतनि सां वञिणो ई कोन हुयो। हिन जो ख़्यालु आहे त हुन फ़क़ीर जी कहाणी ॾे हुजे त बाताल देव खां कहिड़ी बि हालत में इहा सोनपरी आज़ादु मूंखे कराइणी आहे। अदा अकुलमंद छोकिरो हुयो। पंहिंजे हिसाब सां हिकु घोड़ो बि हिन ख़रीद कयो हुजे ऐं सामान त चयोमांइ त गॾु कयो हुन। अदा हकले होकारे हीअ रवानो थी पियो उन तरफ़ ॾे ऐं उन बादशाह जी तरफ़ जिथे हुनखे मुल्क जो ॾसु मिलियो। अदा हीअ रवानो थी पियो हकिलंदो होकारींदो वेला वक़्त वठंदो खाईंदो पीअंदो हेॾां होॾां अची कंहिं झंगल में हिन खे राति पई। उते राति अञा कोन पई पर राति सिजु लहण वारो हुओ। हिन खे ऊंधे थियण वारी ओचितो हिकु शींहं मतिलबु त शींहं हिकु ॼार में फाथो पियो आहे। हिन ॾिठो त बड़ा शींहं आहे गज गोड़ पई थी पवे त रड़ पई थी पवे त हिन सां मसइलो छा आहे। अदा हीअ वियो ॾिठईं त बड़ा हिकु ॼार में फाथो पियो आहे। को शिकारी ॼार रखी वियो आहे। सो उन में अची शींहं फाथो आहे। हाणे शींहं खे बि 3 ॾींहं थी विया। शिकारी बि इन विच में कोन लड़ियो हुयो त छा थियो आहे छा न थियो आहे। अदा हिन शींहं खे बि बाक़ाइदे बुख लॻी हुजे। शींहं बि सफ़ा रड़े पियो वेठो पर शींहं खे सूर बि ॾाढो हुजे जो 3 ॾींहं त उन ॼार में फाथो पियो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां उन शींहं खे वञी आज़ादु कयो। आतारे उन कोड़कीअ मां आज़ादु कयो त शींहं हिन ते हमिलो कयो। उन महिल हिन चयोसि त हाणे शींहं शेर ख़ुदा जा तूं हेतिरा ॾींहं फाथो पियल किन ॾींहंनि खां वठी तोखे मूं आज़ादु कयो वरी हिन महिल मूंखे खाइण थो अचे। एतिरे में यार शींहं जूं अखियूं खुली वियूं। शींहं सोचियो त बणा यार हिन मुंहिंजी केॾी मदद कई आहे। सो हाणे वरी बि मां हिन खे थो खयां कहिड़ो बेअकुल ऐं बेहया आहियां। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां शींहं हेठि कंधु कयो। शींहं हिन खे चयो त मूंखे ग़लती थी वई आहे। सो मूंखे शिकार कोन लॻो। हाणे छा कयां। चए त मूं ॿुधो आहे त वॾो मां तोपती हुयुमि। सो थोरा घणा ॿारनि सां गॾु मां गुलेलीअ जो निशान वठंदो हुउमि। हेॾां होॾां सूफ़ बादशाह जे बाग़ में किराईंदो हुउमि। सो काशे न काशे तोखे मां मारे थो ॾियां हरण वग़ैरह। सो तूं बि खा। सो बहरहाल मूंखे न रुॻो खा। अदा हीअ छोकिरो पंहिंजे हिसाब सां तोबती सुठो सुकियो पासो ॾेई हेॾां होॾां सिजु लहण जो टाइम हुयो। हरण बरण बि ॿाहिरि निकिरे पियो। हिकु हरण ते हिन जी नज़र पइजी वई। हिन शिके तीर ठका जो हरण खे करायो। अदा हरण वञी फेको कयो। अदा हिन वञी हरण खे सीर ॾिनी। अधु पासो जेको हुयो त हिन पंहिंजे हिसाब सां हुन हरण जो कढियो। ॿियो बकायो जेको हुयो त उन शींहं बुखे खे ॾिनई। अदा शींहं हरण खाइण वेठो। हीअ उन हरण जूं जेकी जंग कॾहिं जेकी बि कॾहिं अॻियों या पोयों हिसो सो पंहिंजे हिसाब सां रंधे हीअ बि खाइणु शुरू थी वियो। अदा जॾहिं शींहं खे हिन खाराए ढो करायो ऐं पाण बि खाधो त अची शींहं ई पाण हाली हवाले थिया। सो अॻे ज़माने में सभु शइ ॻाल्हाईंदी हुई। अदा शींहं पुछा करणु लॻो त ॾे हाल हवाल काॾे निकिरी पियो आहे। अदा हीअ चवणु लॻो त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे। सो सोनपरी वञा थो बाताल देव खां आज़ादु करणु। सो इन हिसाब सां निकिरी पियो आहियां। त एतिरे में शींहं हिन जी ॻाल्हि ॿुधी ऐं खिलणु लॻो। जेको देवनि जो सरदार आहे सो मूं ॿुधो आहे वॾो ख़तरनाक थो ॿुझे। सो उन खां तूं इंसान जो बचिड़ो छा आज़ादु कराए सघंदे। छो त हू जेको बादशाह आहे परीलोक जो उन वटि कहिड़ी शइ जी कमी आहे। उन वटि हेॾी फ़ौज हूंदे बि उन सां मुक़ाबिलो नथो करे सघे। तूं छा करे सघंदे। चए न बसि मां वञा थो कहिड़ी बि हालत में इहो कमु करिणो आहे।
अदा शींहं हिन ते 2-3 मिंट हेॾां होॾां खिलियो बिलियो ॾाढो, चईं यार इहो कमु तोखां त कोन थींदो, सो तूं बहरहाल छा आहे जीता मुड़ो, तूं छा थो करे सघीं। हिन चयो भले कुझु बि थी वञे, मरी वञा, छा बि थी पए, भले तूं खिल, पर मां ज़रूरु वेंदुमि। अदा शींहं हिन जी हिमत ऐं गिरत ॾिठी। शींहं चयो यार या तुम्हारी ॻाल्हि सची आहे, जे तूं सच में वञे थो, सो हाणे ॿियो कुझु बि न आहे, मां पंहिंजे मतिलबु त वार पटे थो ॼाए, तोखे मुंहिंजी ज़रूरत पए त उन महिल वार खे तौर ॾिजाए, सो मां तुंहिंजी मदद लाइ पुॼी वेंदुसि, सो तूं नथो मिड़े त वधीक तूं भली वञु। अदा हे सुबुह ते हिन खां शींहं खां मोकिलाए, शींहं खां वार वठी रवानो थी पियो की गंढ में ॿधी। अदा शींहं जो वार खणी निकिरी पियो, हकिलंदो होकारींदो, वेला वक़्तु वठंदो, खाईंदो पीअंदो, अचे कंहिं ॿिए झंगल में पुॻो। ॿिए झंगल में छा त ॾिसे, हिकु झूपड़ी आहे, सो उन झूपड़ीअ में का वसंदड़ आहे। हिन ॾिठो त भड़ो को माण्हू साण्हू आहे या कुझु शयूं आहे, सो वञा त ख़बर पए। अदा सिधो सो वियो, हिन जी नज़र पई ॾिठई, भणा साॻो अलॻि फ़क़ीर वेठो आहे। हे सिधो सो वञी हुनखे सलाम ॾिनो, हुन वालेकुम सलाम चयो, अदब एतिराम सां वञी हुन सां मिलियो, फ़क़ीर सां वञी वेठो। फ़क़ीर हिन सां हाली हवाले थियो त फ़क़ीर पुछा के ॾे हाल हवाल, केरु आहे, काॾे थो वञे। फ़क़ीर खे सॼी तेर पितर ॻाल्हि करे ॿुधाईं त फ़क़ीर सलामत, जेकी तूं कहाणी खणी आए, मां अॼु हुन कहाणीअ जे तलाश में निकितो आहियां। इहा जे हक़ीक़त आहे त मां बाताल देव खां सोनपरी आज़ादु कंदुसि, सो इन इरादे सां निकितो आहियां। चईं त उते ई फ़क़ीर खिली हिन जे मुंहं में चवणु लॻो त मां पहिरियां ई तोखे टलियो त इहा कहाणी मां खणी इन करे आयुमि, सो को न को पहलवान ईंदो, सो इन बाताल देव खे ख़तमु करे इन मतिलबु त बादशाह हिनखे सोनपरीअ खे आज़ादु कंदो, सो तो में उहे पाणी आहिनि, सो मां ॾिसंदे अॻे टले वियुमि, पर मां तुंहिंजो इम्तिहान पियो वठां। अदा हाणे फ़क़ीर हिन खे पंहिंजे हिसाब सां चयो त वेह त वधीक मां हिन खे ॿुधायां थो तोखे कहिड़े हिसाब सां हिन खे मारणो आहे ऐं छा करिणो आहे। अदा फ़क़ीर वियो हूंदो, हिकिड़ी नंढी पेती खणी आयो। अदा काठ जी पेती हुजे हिन जे अॻियां खोलियईं। हिन खे चईंदा हाणे हीउ हिकु आईनो आहे, हीउ आईनो खयूं वञु, हीउ आईनो बाक़ाइदे वॾो जीअं असां हाणे आईना भितनि में वग़ैरह लॻंदा आहिनि, इन हिसाब सां वॾो आईनो हिन खे ॾिनई। चई हाणे हिकु कमु कर, हीउ आईनो हुजे ऐं हीउ हथोड़ो थो ॼाए, ऐं हीउ पंहिंजे हिसाब सां ॿियो हिकिड़ो भूचिकी ॾिनेसि, चई हिन मां हथु विझी जेकी शइ घुरंदेसि सो उहा शइ अची वेंदी। हीअ जादुई भूचिकी मतिलबु त गोथरी आहे, सो जेकी शइ घुरंदेसि सो अची वेंदी। ऐं तूं पंहिंजे हिसाब सां वञजांइ, पर उते दिमाग़ जो जहिड़ो आहे, ताक़त जो जहिड़ो कॾहिं बि न करे सघंदुसि, छो त हू ताक़त में घणो आहे। हुन सां मुक़ाबिलो दिमाग़ जे ज़रिए करिणो अथई ऐं दिमाग़ हलाइणो अथई। अगरि जे सुवाल जवाबु थियनि त सुवाल जवाबु अकुल वारा ॾिजांइ, जे अगरि जहिड़ो थिए त दिमाग़ जे ज़रिए जहिड़ो कजांइ, बाक़ी सौ सिधो मुक़ाबिलो तूं न करे सघंदेसि, छो त हू देव आहे, देवनि जो सरदार आहे, हुन में त जादू इल्मु घणो कुझु आहे, सो तूं कुझु इहो नथो करे सघीं। अदा पंहिंजे हिसाब सां फ़क़ीर हिन खे सॼे तेर पितर ॾसिया त कुझु न कुझु तोखे करिणो पवंदो, पर दिमाग़ जे ज़रिए हमिलो ईअं बि न कजांसि। अदा फ़क़ीर खां तेर पितर पुछा करे उहा गोथरी जेका भूचकिड़ी ॾिनईसि उहा बि खयईं, ऐं पंहिंजे हिसाब सां जेको सामान हुयो आईनो वग़ैरह उहो बि खणी निकिरी पियो। अदा हकिलंदो होकारींदो, वेला वक़्तु खाईंदो वठंदो पीअंदो, साईं ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रंदा आहिनि, ऐं कहाणी खणंदे खुटंदी आहे, अची उन गुफ़ा जी वेझो ई थियो। अदा हिन गुफ़ा जे वेझो जंहिंमहिल रस्तो ॾेई पासे सां टपियो त उहो साॻियो आवाज़ु हले पियो जेको फ़क़ीर ॿुधायो। अदा देव बार बार उन सोनपरीअ ते बार बार हुनखे कोड़ो हणे पियो त मूंसां हा कर, मूंसां शादीअ जी, सो बहरहाल तूं जी शादी कंदे त हिन बादशाह जी ऐं हिन दुनिया ते हुकूमत कंदी आहे, सो मां वॾो ताक़तवर आहियां, सो मुंहिंजी ज़ाल थींदी तोखे कंहिं शइ जी कमी न थींदी। अदा हूअ इनकार कयूं वेठी त मां तो जहिड़े बदशिगले सां शादी न कंदुमि। अदा हिन ॿुधो पंहिंजे हिसाब सां हलियो वियो त हाणे निकिरे कंहिं महिल तो छा करे थो, छा पीए थो। अदा हीउ शरदो सां पंहिंजे हिसाब सां वेही रहियो कंहिं कुंड मां हेॾां होॾां पंहिंजे हिसाब सां। हुन बि ॾाढो शहज़ादीअ हुनखे छगड़नि परीअ खे सतायो, परीअ खे ॾाढो सताए, हेॾां होॾां हिन जो वञण जो टाइम थियो, मन शौक़ु शिकार ते हेॾे होॾे निकिरी वेंदो हुयो, सो पंहिंजे हिसाब सां हलियो वियो। हीउ जो वियो हलियो त पंहिंजे हिसाब सां हुन गुफ़ा में आयो, उनखे अहिड़ो शहज़ादी खे कमु पियो कयूं वञे, उहा हिकु हिन जी जादुई तलवार हुई, खंजर। उन खंजर खे मतिलबु त उबता सुबता फेरा 7 ॾिए पियो, सो पंहिंजे हिसाब सां शहज़ादीअ जी मुंडी धड़ सां गॾिजी पियो वञे, उहा जेरी थी पई पवे। हूअं त मुंडी ऐं धड़ अलॻि कई पियो वञे, मुंडी मथे लड़के पे वेठी ऐं हेठि शहज़ादीअ जो धड़ पियो हूंदो। अदा हिन खे ख़बर पइजी वई, सिधो सो आयो, हीउ पढ़ियलु लिखियलु त हुयो, उहो लिखियो पियो खंजर ते त हिन खे 7 उबता फेरा ॾींदे, वरी 7 सुबता फेरा ॾींदे
त हीअ जहिड़ी थी कलमो भरे वेही रहंदी मतिलबु त ज़िंदा थी वेंदी। अदा हिन पंहिंजे हिसाब सां 7 फेरा उपता 7 फेरा सुप्ता ॾेई पंहिंजे हिसाब सां हिन खे जहिड़ो कयो। हिन जो ॾिठी भला शहज़ादी त सुहिणी अॻे ई हुई, सो जॾहिं मुंडी धड़ सां मिली हुअसि त हूअ पंहिंजे हिसाब सां रत बत किथो लॻल हुयुसि ॿूथ सुथ खे, उहो बि मतिलबु त गाइब थी वियो। जंहिं महिल मुंडीअ सां मिली त एॾी त ॿरे पई उहो कमिरो सॼो शुआ थी वियो। जॾहिं हिन इंसान खे ॾिठो, छोकिरे खे सौदागर जे पुट खे, ऐं सौदागर जे पुटु बादशाह जेके हुनखे मतिलबु त परीअ खे ॾिठो त सौदागर जो पुटु बियो शीशी बचियो। हुनखे दॻई फ़क़ीर ॿुधायो त हेतिरी सुहिणी आहे, सो बहरहाल कंट्रोल तोखे करिणो पवंदो, न त तूं बेहोश थी वई उनजी झलकार में त तूं हुनखे जिन खे न मारे सघंदे, मतिलबु देव खे। अॼु हिनखे जहिड़ो कयो त हाणे ॾे हाल अहिवाल कीअं मसइलो थींदो। हूअ त हैरान हुई त तूं केरु आहे, काथों जो आहे। हिन चयो त मां हीअं फलाणी बादशाह मां हीअं ॻाल्हि ॿुधमि तुंहिंजी, तूं खे आज़ादु करणु आयो आहियां। चए तूं इंसान जो बचिड़ो आहे, तोखां हीअ आज़ादु कोन थींदमि मां। सो हू देव आहे, देवनि जो सरदार आहे, तूं जट जो आहे पुटु, तूं हेॾे आएं काॾे, तूं त मरी वई पर मां बि मरी वियसि। हीअं चयो त कुझु बि थी पए मर तोखे मां छा ॻोॾां ज़िंदा कईंदुसि, पर तोखे ख़बर न आहे त देवनि जो साहु कीअं न कीअं शइ में पियल हूंदो आहे। मूं किताबनि में वॾनि जी कहाणियुनि में पढ़ियो आहे। सो इन देव सां तूं पंहिंजे हिसाब सां सुठे लहजे में अचो ऐं इन खां साह जे बारे में कुझु न कुझु डिटेल वठ, सो वधीक ख़बर पोइ पवंदी। अदा हिन पंहिंजे हिसाब सां हिन खे सम्झायूं, तेर पितर हलियो वियो त इन जो साह छा में आहे, तूं इन साह जी डिटेल मूंखे वठी ॾे, वधीक मां पंहिंजे हिसाब सां इन जो साह पंहिंजे कंट्रोल में कयां, वधीक हिन सां हिसाब किताब पोइ कंदुसि मां। अदा हीअ अकुल वारो हुयो, हिन खे सॼो तेर पितर ॿुधायूं ऐं हिन खां टेम वग़ैरह ॾिसियूं वरितियूं ऐं हिन खे साॻो जीअं हुई तीअं हिन शहज़ादी सोनपरी खे कयूं। हीअ पंहिंजे हिसाब सां कीअं वञी सुठे मंज़िल ते वञी कीअं 14 अॻे ते वञी रहे पियो, जिते जादू हिन जो देव जो न पुॼे। अदा राति उते रहे पियो, वरी सुबुह साझर जो निकिरे पियो, छो त हू राति जे देव हिन तां मतिलबु त मोटी ईंदो हुयो ऐं सुबुह ते हलियो वेंदो हुयो। अदा देव जो आयो त पंहिंजे हिसाब सां आदमबू करे पियो वेठो। हिन जो त काॾों आयो आदमबू, बसि हाणे खामखा मूंखे शैतान चेराए करणु, मतिलबु त मूंखे शैतान जे हिसाब सां चेराइण लाइ तूं मूंखे मतिलबु त हाणे चवीं त मन हूअं वस में नथी अचे, सो तूं वरी आदमबूअ जो मींहुं करे मूंखे वरी कुटींदे या मारींदे, सो तूं मूंसां मोहबत करियां त मूंखे धकु न हणियां, सो मूंखे तूं पिसंदा। सो हेॾां होॾां हेठियाणियूं मथियाणियूं ॻाल्हियूं करणु लॻसि सोनपरी। अदा हू बि पंहिंजे हिसाब सां पपलनि जे हुननि जे में अची वियो एंट्र में। हो चवणु लॻो मुंहिंजा दिलबर जानी, अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे, बसि मूंखे आदम जी बहू आई अलाए कोन आई, मां त मेरे मज़ाक कई, सो अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे, सो तूं मुतमइन आहे जेकॾहिं त पोइ मूंखे अञा छा खपे। अदा शहज़ादी हूअं हुन सां ॻाल्हाईंदी कोन्हे, थोरा ॾंदड़ा कढी त अधु त पुर थी वियो साईं। देव साईं उहा जॻह ई न पई मिले जो शहज़ादीअ खे विहारे। अदा शहज़ादी हिन सां ॾाढियूं प्यार मोहबत वारियूं केचरियूं कयूं त छा हाला खेरा पिरी दिल रूह सभई नाला वरिते त मूंखे त अधु बि कोन अचनि। सो हुन ॾाढा हेॾां होॾां हुनखे हवाला ॿुधाया, हुन बि हवाला हेॾा हेॾा कयसि। सो देव सफ़ा चरियो थी पियो। देव खां आख़िरी पुछा कयसि, सुण साईं तुंहिंजो हेॾो ताक़तवर पाण खे सम्झे थो, तूं हिते क़ैद कयूं थो वञे मूंखे हेॾी गुफ़ा में, न मुंहिंजे भाइरनि खे न पीउ खे कंहिंखे बि मुंहिंजो लाश बि हथु न ईंदो, एॾी तुंहिंजी महफ़ूज़ थियल जॻह, जे तूं जो हली वञे त तोखे सुभाणे कुझु थी वियो मरी पए त पोइ। हीअ चवणु रहूं मूंखे देवनि जे सरदार खे मूंखे मारींदा, बाताल देव मुंहिंजो नालो आहे, तोखे ख़बर न आहे त मुंहिंजे सॼी हीअ मतिलबु त बादशाही हुकूमतूं मुंहिंजे हथ में न, तूं वरी चवें थी त मूंखे केरु मारींदो। चए न साईं, शींहं जे मथां पिया अथई, सवा सौ जो को शेर ई कोन्हे को, तूं इहा ॻाल्हि न कर, तुंहिंजे मथां बि मतिलबु त सवा शेर जे मथां पिया न बहरहाल, तव्हां सम्झी वञो। सो बहरहाल तोखे बि कुझु थी सघे थो। अदा हिन चयो त ईअं कुझु बि न थींदो। चए कीअं न थींदो। अदा हिन बेस थी वियो, इन ॻाल्हि ते नेठि जज़्बात में देव अची वियो। देव चयो त मुंहिंजो साहु कंहिं शइ में पियल आहे, मां जेसि ताईं उहा शइ न भरंदी मुंहिंजो को कुझु नथो बिगाड़े सघे। अदा हिन चयो त हाणे देव जो साहु आहे, कहिड़ी शइ में साहु, देव जो इहो कूड़ थो हाणे साहु कीअं हूंदो। हिन हेॾे होॾे न नटायो। हिन चयो त तूं मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, चरी आहे तूं हीअं आहे, तोखे ख़बर आहे त मुंहिंजो साहु आहे। चई उहो कीअं आहे। चई हाणे हीअ मुंहिंजे हथ में मुंडी आहे, हीअ मुंडी जादुई मुंडी आहे, हीअ समुंड में अंदरि मुंहिंजो हिकिड़ो गुंबुसा लहे ते मथे हिकिड़ो अखिरो ठहियलु लहो रखियलु आहे अंदरि मुंड लहे जो, उन लहे में हिकु पोर आहे, उन पोर में हिकु ॾेंबू आहे, सोन जो ॾेंबू आहे, उन में मुंहिंजो साहु पियल आहे।
मुंहिंजी इहा मुंडीअ खां सवाइ कंहिंखे बि उहो न लभंदी त उहा किथे आहे जॻहि। हीअ मुंडी हथ में आहे, जेसि ताईं हीअ मुंडी कंहिंखे हथ में न हूंदी होसि ताईं उहा शइ केर बि नथो ॻोल्हे सघे, भली पाण खे छा बि सम्झे। चरी बणाए मूंखे कीअं मारे सघंदो, समुंड में अंदरि उहा शइ रखियल आहे, मुंहिंजी साह वंदी शइ। सो सुहा बि मुंहिंजी मुंडी जादू वारी आहे, हीअ मुंडीअ वारे खे नज़र ईंदो न त ॿिए खे नज़र ई न ईंदी। तूं हुन चवे त तोखे को मारींदो। अदा हिन ॾाढे पंहिंजे हिसाब सां ॿुधायो त शहज़ादी चयो चलो मूंखे हाणे दिलदारी थी वई, हुन परीअ चवणु लॻसि सो हाणे को मसइलो न आहे, तूं भले तूं बाज़ार तूं देव जो देव सरदार आहे, सो मां मञियो हार मञी बहरहाल। अदा देव खे नथड़ा बथड़ा वारनि ॿारनि खे हेॾे होॾे घुमाया यार त हीउ ढेरी थी वियो। हिन खे ॾाढो सुकून आराम अची वियो। शहज़ादीअ पासड़ो ॾेई हिकु उन जहिड़ी मुंडी हुई हिन वटि बि, उहा मुंडी हिन जी आङुर में विझी उहा मुंडी जेकी हुयसि अॻिली जादू वारी उहा लाहे हिन पासे ते रखी छॾी। अदा ही पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां आराम ई थियो। जीअं हिन खे जाग थी, हिन चयो त बणा हन वॾो टेम थी वियो, महल जो वञा काॾे शौक़ु शिकार करे अचां हेॾां होॾां। सो शहज़ादीअ खां छॾिणो वाक कोन पियो थिए, पर हाणे सोनपरीअ खे पर छा करे। अदा नेठि ही पंहिंजे हिसाब सां रस्म मुताबिक़ जीअं हुनजी धड़ो अलॻि हुई, मुंडी अलॻि कयूं पियो उन खंजर जे ज़रिए। अदा उन कयूं इहो देव वेंदो रहियो। अदा होॾो हू बि चयो दोगी गाची घोड़ो भॼायो हुते अची सिधो सो हुन गुफ़ा में पुॻो। अदा अची शहज़ादीअ खे पंहिंजे हिसाब सां हुन परीअ खे जहिड़ो करे परीअ खां पुछा की ॾे हाल अहिवाल। हुन चयो त हीअ हाणे पई अथई विंडो, इहो खणी फलाणो जेको उतर पासे न समुंड आहे इन जे रस्ते ते बीह, तूं आङुर मथे कर, उहा शइ तोखे परे खां चमकंदी। हीअ उन में कंटिंग थियल आहे, सो अॻे तोखे का शइ नज़र ईंदी, उन में साह अथई ॾेंबू पियल अथई सोन जो, उहो तूं चीरे उन मां ॾेंबू कढी उहो खणी पंहिंजे हिसाब सां तूं मूंखे आज़ादु करे सघे थो। बाक़ी इहा ॻाल्हि आहे। अदा हू देवनि जो देव सरदार हुयो, हुन जे पंहिंजे हिसाब सां खणी घोड़े ते निकिरी पियो, हकले होकारे वञी हुन समुंड जे आॾो बीठो। अचे उहा मुंडी आङुर में पाए, हूअं त आङुर मां वॾी हुनजी आङुर में जो रखंदो वियो त हुन आङुर में पाणे फिटिंग थी वई। हिन खणी आङुर जो अशद आङुर जो मथे कई त परे खां उहो रस्तो ठही वियो, उन खां परे खां चमकड़ लाट निकिती, सिधो सो उन मुंडीअ में लाट लॻी अचे। अदा हिन खे ख़बर पई त फलाणे पासे ॾे हलणो आहे, त हीअ रही पियो न पाणी हो न कुझु बि न, रस्तो लॻो पियो सो सिधो समुंड में। हिन जो त वॾो कमु आहे ही छा। अदा सिधो सो हुन लहे वटि पुॻो। लहे जो वॾो पोर हुयो, हिन पंहिंजे हिसाब सां पोर मां हेॾां होॾां चीरे ॾिठे त बणा हिकु वाक़ई बि सोनो ॾेंबू वेठो आहे। अदा ॾोंबूअ खे वञी सिधो सो हिन पंहिंजे हिसाब सां खयूं। अदा हिन ॾेंबूअ खे जंहिंमहिल हथु विधो त पंहिंजे हिसाब सां उते देव खे साह में हरकत थी, थोरो घणो हेॾां होॾां जेको समुंड में पियलो थधिकार में ॿाहिरि निकितो त हिन खे साह में सफ़ा अची पघिरजी वियो। गर्मीअ जो पघिरजी वियो। पंहिंजे हिसाब सां हू उतां घोड़ो भॼाए सिधो सो वञी बादशाहज़ादी उन वटि परीअ वटि अची पुॻो। अदा परीअ वटि हे बि पुॻो त होॾो देव बि उते पुॻो अचे थी। हाणे हिन खे खणी ॾेंबू हथ में हुयो, हिन चयो त भला हाणे हिन खां 2-3 मिंट मज़ो ॾिसां। अदा हिन फ़क़ीर जेको हिन जो आईनो ॾिनो, अदा हिन खे ख़बर पइजी वई त ज़रूरु कंहिंजे वस में मुंहिंजो साहु आहे। अदा अची हरू भरू अची आम्हूं साम्हूं आया, अची चवणु लॻो त को त आहे शहज़ादी ॾिठे न, भला शहज़ादी जहिड़ी आहे, हीअ पासे ते लिकी वेही रहियो। शहज़ादी खां पुछा करणु लॻो न परीअ खां त ॾे हाल अहिवाल, केरु आहे जो तोखे हिन मुंहिंजी मतिलबु त खंजर सां ज़िंदा कयो ऐं मुंहिंजो साहु हुनजी मुठ में आहे, छा ॻाल्हि आहे, केरु आहे। हिन चवणु लॻो त मूंखे ख़बर न आहे। अचे एतिरे में हीउ चवणु लॻो तूं केरु आहे, मुंहिंजे साम्हूं अचु। एतिरे में हीउ शहज़ादो चोकोड़ो सौदागर जो पुटु चवणु लॻुसि त मां बर्ड बाकास आहियां। हिन त करे नालो ई कोन ॿुधो त बर्ड बाकास थींदो कहिड़ो आहे। के तूं देव आहे त मां देवनि जो सरदार बर्ड बाकास आहियां। तोखे ख़बर न आहे त तूं मुंहिंजो शागिर्दु थी ऐं मुंहिंजी मतिलबु त सामान में अखियूं विधियूं अथई। हिन सोना परीअ ते मां आशिक़ु हुयुसि घणनि सालनि खां, तोखे ख़बर न आहे। हिन चयो त न यार मूंखे ख़बर न आहे। हिन चयो त हाणे कीअं मसइलो थींदो, पोइ जीअं चवें तूं। चईं त हाणे तूं पंहिंजो पाण ॾेखार। हिन चयो तूं मूंखे ॾिसणो अथई न। चई हा। चई न टोकरीअ में खण, हिकु शइ तोखे पाणे नज़र ईंदी, या मुंहिंजी तस्वीर अथई हिन में टोकरीअ में, तोखे ख़बर पइजी वेंदी त मां छा आहियां। अदा हिन टोकरीअ में हुयो ई हिकिड़ो आईनो। उन टोकरीअ मां खईं हिकिड़ो आईनो निकितो। आईने ते जिन जी मतिलबु त पंहिंजी सूरत हिनखे नज़र आई। आईनो जंहिंजे आम्हूं साम्हूं हूंदो त उन जी सूरत नज़र ईंदी। हिन ॾिठो त भणा हीअ त अञा अजीब क़िस्म जा वॾा ॾंद, हिकिड़ियूं वाछूं ऐं हिकिड़ा सिंग वॾा, ॻाढ़ो गटूल लॻो पियो आहे। हिन जे हथ मां आईनो ई छॾाए वियो। हिन चयो त भणा अहिड़ो ख़तरनाक त मूंखे दले छा करे छॾींदो। हिन देव चयो त भणा हिन खे साहु बि मुंहिंजो हथ में हाणे त न बचियुमि। असल में हुन त पंहिंजी शिकिल ॾिठी आईने में। हिन चयो हाणे छा थो चवें त मुंहिंजी शिकिल तूं ॾिठी, हाणे छा थो चवें।
चवणु लॻो त मूंखे जी जो दान ॾे, मूंखे त मूंखे बश्क, मूंखे पंहिंजो साहु वापसि कर। हाणे तूं मतिलबु त ॿड़ बाका सां मां ॾिठो, बहरहाल मूंखे पंहिंजी शइ अमानत ॾे। हीअ अची इलाह करणु लॻुसि। अदा हाणे हिन पंहिंजे हिसाब सां हिन खां चयो त हाणे मूंखे हिकु ॿी शइ तुंहिंजी का शइ बि न खपे। बड़ मतिलबु रकास खे चयईं, हुनखे बाताल देव खे चयईं, बाताल देव खे चयईं त भाउ मूंखे का शइ बि तुंहिंजी न खपे, हिकिड़ी शइ खपे। तूं पंहिंजे हिसाब सां हीअ दुनिया जी ते तुंहिंजो कौज़ो आहे, इहा पंहिंजे हिसाब सां तूं लिखी ॾे। तूं देवनि जो सरदार आहे, जेकॾहिं को बि तुंहिंजो सरदारनि मां तुंहिंजो को बि देव मुंहिंजे अॻियां ईंदो, सो मां उहा नसीहत अहिड़ी तूं पंहिंजो सबूत ॾे जो मां उन्हनि खे ॾेखारियां त हूअ मतिलबु त मुंहिंजे अॻियां झुकनि। हाणे हिन चयो त हाणे छा कयां? हिन पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे मां तोखे लिखी थो ॾियां, जीअं चवें तूं तीअं कयां मां। हिन जो जल्दीअ में लिख पंहिंजे हिसाब सां अहिड़ी का नसीहत पंहिंजी जादू जे ज़रिए ते ठाहे, जेके मतिलबु त मां जंहिंखे बि देव खे ॾेखारियां त उहो मुंहिंजे कंट्रोल में थी वञे, जीअं त तोखे ख़बर पए त न त तूं साह मां हिते हिते तुंहिंजो कढां थो। हिन जो न मां इहो नथो मरल, मुंहिंजो साह न कढ, मां तोखे लिखी थो ॾियां। अदा देव पंहिंजे हिसाब सां जादू जे तौर ते उहा शइ हिनखे ज़ाहिर करे ॾिनी त हीउ मुंहिंजो निशानु आहे। हीउ निशानु जेको बि मुंहिंजो देव ॾिसंदो सो सुञाणे वेंदो त वाक़ई बि तूं देवनि जो सरदार हुयुमि मां। सो हाणे तोखे मां पंहिंजी सरदारी ॾियां थो। मां कंहिं कुंड में वञी जीअंदुसि पंहिंजे हिसाब सां। सो तूं मूंखां वॾो ॾाढो आहे, सो मूंखे साहु पंहिंजो वापसि कर। अदा हिनखे वठिणो हुयो, हुनजो सबूत हुई, सामान हुयो पंहिंजो तख़्त जो। हिन तेरी न की उन महिल हेॾा हुन ॾेंबूअ खे जेको हुयो न, उन ॻोथरी में विधाई। अदा हुन ॻोथरी में विझी ऐं ॻोथरीअ खे चयईं त हिनखे हिते ई दे बाहि लॻी वञे। अदा हुन ॻोथरी में अंदरि ई हुनखे बाहि लॻी वई। अदा उते हूअ सड़े पई वेठी उहा ॾेंबू, ऐं ॿाहिरि उहो साॻो देव सड़णु लॻो। अदा बाताल देव पंहिंजे हिसाब सां हुन मारे जॾहिं बादशाह हुनखे शहज़ादीअ सोनपरीअ खे आज़ादु कयो। अदा हाणे सोनपरी त आज़ादु थी वई। सोनपरीअ खे चयईं हाणे तोखे मूं आज़ादु कयो सवाब ख़ातिर, हाणे जाॾे वणे ताॾे वञी सघीं तूं। त हाणे सौदागर जो पुटु बि शहज़ादो ऐं ख़ूबसूरत हुयो। उहो हुनखे चवणु लॻे त तूं मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे, छो त मुंहिंजे पीउ ऐं माउ ऐं मुंहिंजा ॿियनि मिटनि खां हीउ सौदागर हे बाताल देव ॾाढो हुयो। सो तूं दिमाग़ जे ज़रिए मूंखे आज़ादु कयो आहे, जाॾे तूं ताॾे मां। चयईं न थींदो। सो मां पंहिंजे हिसाब सां सवाब ख़ातिर निकितो हुयुमि। सो मां इन हिसाब सां चयुमि त हिनखे जान बचाइणी आहे तुंहिंजी। सो तूं हेड़ी ख़ूबसूरत हसीन आहे, सो इन बेशिगले जे हथां कीअं बहरहाल शादी थिए जा, तोसां ज़ुल्म छो थिए। हिन ॾाढा इलाज कयसि, हिन जो कुझु बि थी पई। एतिरे में सही हाणे हुनखे बि ॾसु मिली वियो हुजे। अदा जेकॾहिं हुनजो बि साहु हुयो त सोनपरीअ जो बि साहु हुयो हुन पीउ वटि क़ैद थियल। उते हू चमकणु लॻो त मतिलबु त बादशाहज़ादी हेॾो जॾहिं सोनपरी ख़ुशि थींदी आहे त उते उहो चमको ॾेखारींदो आहे, अॼु हीअ ख़ुशि आहे। उदास हूंदी आहे त उते हू ॻाढ़ो थी वेंदो आहे। अदा हुनजी सोनपरी जे पीउ जो ॾिठो त बणा मुंहिंजी धीउ ॾाढो ख़ुशि आहे, कहिड़े हिसाब सां देव जे वस में आहे, जा देव सां ख़ुशि आहे, छा मसइलो आहे। अदा पंहिंजे हिसाब सां सभु अची हुन गुफ़ा वटि पुॻा अचे। अदा हीअ निकिरी हुनखां मोकिलाए वञो हुई, हीअ बि हिन सां गॾु हुई, कढ हुनजी हुई। अदा हीअ जो निकिरी बीठो सौदागर जो पुटु त टोटल जेको परस्तान जा हुया परियूं देव वग़ैरह सभु अची हिन जे अॻियां सलामी भरणु चालू कया। अदा सोनपरीअ सॼी पीउ ऐं माइटनि मिटनि खे हक़ीक़त करे ॿुधाए त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे। सो हिन अहिड़े हिसाब सां मूंखे आज़ादु कयो आहे, सो मां मुड़ुसु कंदमि त हीअ कंदमि सौदागर। अदा हिननि पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो देवनि जो पंहिंजे लोग जो सरदार चवणु लॻो त हाणे मां पंहिंजी धीउ तोखे बशकी, तूं हिन सां शादी कर। अदा हिन चयो चलो ठीकु आहे, जे तूं बादशाह चवें थो त मां शादी कंदोमांसि, बहरहाल मां हूअं पर पुठि तोसां शादी न कयां था, मां बि इहो ई चाहियां पियो तूं अचु। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां हुन परी लोग ॾांहुं सोनपरी हिनखे ॾिननि। हीअ सिधो सो पंहिंजी बादशाही जे तरफ़ हकीलंदो होकारंदो उन फ़क़ीर वटि पुॻो। अदा हुन फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे तूं जो हिते मंज़िल करे पुॻे, असुल में तूं पुॼायो कीअं, रस्तो तोखे कीअं ॾसियो। एतिरे में हुनखे शींहं रस्तो ॾसियो। हिनखे शींहं यादि करे पियो, यार हिन दोस्त खे त मां घुरायां। अदा हिन पंहिंजे हिसाब सां वाह खे हुन त वार खे तो ॾिनो, उन महिल अची शींहं ठहिको कयो। अदा शींहं जेके अची ॻाल्हि कीअं त हीअ त सोनपरी माणी माए शींहं ॾिठो त वाक़ई बि हुस्न में हिन जेको हुस्न जो दंगु ई न आहे। हिनखे चवणु लॻो त वाह वाह जो वाह, माशाला माशाला कहणु लॻो। शींहं विधा, शींहं बि हिन जो दोस्त हुयो। अदा हिन फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां हिन को सामान जेको हुयो त फ़क़ीर खे हिन ॾिनो, ऐं फ़क़ीर खां पंहिंजे हिसाब सां दुआ पिनी, ऐं हीअ सिधो सो पंहिंजी बादशाही में पुॻो। ऐं पंहिंजे पीउ माउ खे चईं त भाई हीअ सोनपरी मां माणी आयोमांव,
सो सॼी तेर पितर ॻाल्हि करे माउ पीउ खे ॿुधाईं उन बादशाह खे वञी ॾेखारींदा बादशाह मतिलबु त बादशाह खे चईंदा मां हीअ माणे आयो माए अदा बादशाह हिन ॻाल्हि ते इबरत में हुयो त भणा मां हेॾियूं कहाणियूं ऐं बहरहाल अकुलमंद बादशाह हुयो इन ॻाल्हि ते यकीन ई न पियो कयां हीउ यकीन बि करे वियो ऐं इहा मंज़िल बि माणे आयो यार बादशाह हिन खे पंहिंजे हिसाब सां वॾो सलाम मतिलबु त कयो ऐं चईं त वॾो दिमाग़ आहे तोखे सो मुंहिंजो वज़ीर जो मतिलबु त गारंटी ख़तमु आहे पंहिंजे पासे तो मां वज़ीर खे लाहियां थो वज़ीर नओं रखण थो चाहियां सो अॼु खां पोइ वज़ीर तूं आहे मुंहिंजो सो हाणे पंहिंजे हिसाब सां तुंहिंजी बादशाही बि हीअ तुंहिंजी आहे मतिलबु त अधु वज़ीर आहे त मुंहिंजो त महिल सभु कुझु तुंहिंजो आहे सो हाणे जीअं वणे तीअं कर वेठो सो हाणे तूं छा होशियारु आई मंज़िल माणे आहे सिधो त इहा कहाणी पंहिंजे पुॼाइणी ते पुॻी उम्मीद कयां थो तव्हांखे इहा कहाणी ज़रूरु पसंदि आई हूंदी जे पसंदि अचेव त सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब लाज़िमी कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे हणिजो ऐं दुआनि में यादि रखिजो क़ुर्बान अली कलोड़ खे अला निगहबान सो आवाज़ु ॾाढो वेही वियो सो मज़नो न पियो थिए सो मिरे मां अचुमि दोस्तनि कहाणी पूरी करणी आहे रिकॉर्ड करे ॿुधायां